लाड़काणो में पानी खोट खिलाफ आबादगारनि इंडस हाईवे ते धरणो हयो जंहिं सबबि ट्रैफिक मुअतल थी वई। मिठो देरो समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि पारां धरणो हयो वियो ऐं छिती नारेबाज़ी भी कई वई। आबादगारनि जो चवणो त पानी खोट सबबि सारियालो बेजारो सुकी सड़ी रहियो आहे। नोटिस वरितो वञे। लाड़काणो जे पुछड़ी वारनि इलाइक़नि में बि पानी खोट सबबि आबादगार सरापा एहतिजाज बणियल इंडस हाईवे ते धरणो हयो वियो आहे। ट्रैफिक मुअतल थी वई। मिठो देरो समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि पारां एहतिजाज कियो वियो। पानी खोट खिलाफ आबादगारनि जो चवणु आहे त पुछड़ी जे इलाइक़नि में पानी खोट आहे जंहिं सबबि पोखियल सारियालो बेजारो बि सुकी सड़ी रहियो आहे। पाणी ॾिनो वञे। लाड़काणो वेझो मिठो देरो ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे आबादगारनि तरफ़ां इंडस हाईवे ते एहतिजाज कियो वियो। एहतिजाजी धरणे सबबि इंडस हाईवे ते ट्रैफिक मुअतल थी वई। आबादगारनि जो चवणु आहे त सारियालो फसल सड़ी रहियो आहे। पाणी फ़राहम कयो वञे फौरी तौर ते। तफ़सीलनि सां मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नादिर अबड़ो खां। नादिर, वधीक आगाह कजो आबादगारनि जे एहतिजाज बाबति। जी महताब, लाड़काणो इंडस हाईवे ते आबादगारनि ज़रई पानी की खोट खिलाफ़ धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई, जंहिंखां पोइ ईंदड़ वेंदड़ जेका आहे ट्रैफिक मुअतल थी वई। लाड़काणा जे इंडस हाईवे वगण रोड ब्लॉक करे ॻोठ मिठो देरो समेत भरपासे वारे इलाइक़नि जे आबादगारनि पारां मुसलसल पानी खोट खिलाफ़ जेको आहे सख़्त एहतिजाज करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ अयाज़ कुमरो, असलम अबड़ो ऐं बंगुल खोकर ऐं ॿियनि जो चवणो हो त सारियाले फसल जी पोखाई जी मुंद जेका आहे हिन वक़्तु ख़तमु थी रही आहे। पोखियल बेजारो जेको आहे उहो सड़ी वियो आहे, पर पाणीअ जी मुसलसल खोट हिन वक़्तु ताईं बरक़रार आहे। हिन वस वारनि ऐं आबपाशी खाते जे वज़ीर खे जेको आहे अपील कंदे मुज़ाहिरो कयो त ख़ुदा असां मथां रहम करे पाणी जी फराहमी खे यकीनी बणाए वञे त जीअं जेको आहे वक़्त ते सारियाले फसल जी पोखाई करे सघिजे। जी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ नादिर।